तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जिन तंदूं जे तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगन से सुताई सुहन निंड इबादत उनजी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजे लतीफ़ साईं जो सुर आसा जो ही बैत मानवी एतवार सां त सिर्फ़ु इंसान लाइ थो लॻे, जंहिंमें लतीफ़ साईं उन्हनि सचनि सालकनि जी ॻाल्हि पिया कनि जिन जो तन ॼण तस्बीह थी थो वञे, मन उन्हनि जो मणियूं ऐं दिलि दंबूरो थी वञे, पोइ संदन रग रग मां वहदत जे सुर जी सदा उभरण लॻे। वहदहू ला शरीक लो, यानी अलाह हिकु आहे, उनजो को बि सानी शरीक न आहे। ऐं पोइ जे उहे सुतल हुजे, उहे अहिड़ा इंसान सुतल हुजनि या निंड में, पर उन्हनि जी निंड ई इबादत जी बणिजी वञे, जाॻंदड़ हुजनि थोरे सुतल हुजनि। हाणे अचो त हिन क़ाइनात ते वीचारियूं, जंहिंजा सभई आर्गन्स, सूरज मंडल, ॿिया ग्रह, उपग्रह, क्षीर धाराऊं, नीबुलास, कणूं यानी मालिक्यूल्स ऐं अणा पार्टिकल्स, सभु कुझु कंहिं मखसूस अज़ली उसूल तहत पिया हलनि ऐं इन उसूल जा ॼण त अब्द जा बाना आहिनि, जेके कंहिं मखसूस सिस्टम जी पोइवारी में हुननि जी इबादत जारी आहे। हुननि जो पंहिंजे सिस्टम तहत उहो जेको कमु उन्हनि खे ॾिनल आहे सो अदा कनि पिया। त पोइ चइबो त उन अज़ली उसूल जी अबदियत में इंसान तक़दीर जे जबर खां मथां ऐं किन ॻाल्हियुनि में अख़्तियार जो मालिक बि आहे। तॾहिं त खेसि अशरफुल मखलूकात थो चयो वञे न। ऐं हू पंहिंजे उन अख़्तियार खे, ख़ुदमुख़्तारी खे जॾहिं समाजी भलाईअ ऐं इंसानियत जे बहबूद लाइ ख़तमु करे छॾे, पंहिंजी ज़ात तोड़े अना खे नाबूद करे समाज जे कुल में पंहिंजे जुज़ खे ज़म करे छॾे, तॾहिं हिनखे हिन जी निंड बि निमाज़ थियो थी वञे। हुनजी इनफ़रादी ज़ाती हैसियत मौजूदु आहे त हिन जी निमाज़ जी क़बूलियत मुतशकी थी वञे। जीअं लतीफ़ साईं फरमायो सुर कल्याण में त जां जां पसी पाण खे तां तां नाह निमाज़, सभु विञाए साज़, तंहिंखां पोइ तकबीर चओ।